नाज़रीन, बेतुके नमूने ठहियल ऐं लाॻापियल इंतिज़ाम जी लापरवाही सबबि सजावल जा बाईपास रोड खूनी बणिजी विया ऐं केतिरियूं ई इंसानी जानियूं गिड़काए चुका। अॼु सुबुह बि वरी सजावल खां जाते ईंदड़ रोड जे बाईपास ते कार ऐं मोटरसाइकिल में ओचितो टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में सजावल लॻ भट्टी स्टाफ जो रहवासी इमरान मल्हा ऐं बदीन जा 2 रहवासी मोटरसाइकिल सवार पीरसन उमर ख़ासकेली ऐं सुमार ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिलका अस्पताल सजावल आंदो वियो। उते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त ज़ख़्मियुनि में उमर ख़ासकेली जी हालत ख़राब हुअण सबबि खेसि कराची नियो वियो। यादि रहे त जेको बाईपास रोड सजावल खां जाती रोड खे मिलाईंदो वञी बदीन जे मेन रोड सां मिले थो, उते जाती रोड ते बाईपास वटि रोड जे ॿिन्ही पासनि खां गैर ज़रूरी झंगल बीठल आहे, जंहिं करे साम्हूं ईंदड़ गाॾियूं नज़र नथियूं अचनि ऐं जाती रोड ॾांहुं ईंदड़ मेन रोड खे बाईपास वटि को बि स्पीड ब्रेकर नाहे, जंहिं सबबि अहिड़ा वाक़िया रोज़ ॿिए ॾींहं जो मेमूल बणियल आहिनि। केतिरनि ई प्यारनि जा लाश पंहिंजनि तोहफ़े तौरु केतिरा ई घर उजड़ी चुका। केतिरियूं ई नौजवान नारियूं पंहिंजे घर वारनि जे ओचित अञा लोड़ करे रहियूं आहिनि त के मासूम ॿार यतीम बेसहारा बुखूं भटकण लॻा ऐं केतिरियूं ई अमड़ियूं पंहिंजे प्यारनि लाइ हथूं हारे रहियूं आहिनि। ऐं जेके अहिड़नि हादसनि मां बचिया त उन्हनि जी ज़िंदगी बि कंहिं अज़ाब खां घटि न आहे। के पंहिंजूं जंगूं विञाए वेठा त के पंहिंजनि ॿाहनि समेत जिस्म जा ॿिया उज़वा विञाए वेठा, पर लाॻापियल इंतिज़ामिया अञा अघूर निंड मां न जागी जो रोड ते स्पीड ब्रेकर लॻाइण सां गाॾियुनि जी स्पीड स्लो थियण सां रोज़ रोनमा थींदड़ अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। पर अफ़सोस बार बार मीडिया पारां अहिड़ी निशानदेही करण ऐं अहिड़ी रिपोर्टिंग करण बावजूदि चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले इंतिज़ामिया तोड़े हाईवे रोड खाते इंतिज़ामिया जे कन तां जूं बि नथी सुरे जो ऐं रोज़ रोज़ हितां गुज़रंदड़ मुसाफ़िर ॿार ॿुढा औरतूं ऐं नौजवान पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। हिते जे समाजी मज़हबी तोड़े सजावल जे अवाम पारां लाॻापियल इंतिज़ामिया ऐं हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त सजावल जे बाईपासनि ते बीठल गैर ज़रूरी झंगल ख़तमु कराए स्पीड ब्रेकर लॻाया वञनि ऐं बेतुके नमूने तइमीर थियल बाईपासनि खे नए सिर तामीर करायो वञे त जीअं वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि। कैमरामैन राज़ पठाण सां गॾु इमदाद पठाण, SDN न्यूज़ सजावल।